बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद, मोहतरम मोमिनीन मुहब्बान अहल बैत, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असां ॿी नशिस्त में पहिरियों अमर बयानु करे आयासीं। उन में उहे शयूं बयानु करे आयासीं जिन ते खुम्स वाजिबु हुयो। अॼु असां ॿिए अमर जे मुतालिक़ बहस कंदासीं। असांजो ॿियो अमर जेको आहे उहो मुस्तहिक़ीन खुम्स खे बयानु करणु आहे। मोमिनीन हज़रात, हिन ज़माना ग़ैबत में यानी इमाम महदी अलैहिस्सलाम जे ज़माना ग़ैबत कुबरा में खुम्स जा ॿ हिसा थींदा। हिकु हिसो इमाम ॾांहुं वेंदो, यानी इमाम ज़माना अलैहिस्सलाम ॾांहुं वेंदो, ऐं ॿियो हिसो जेको आहे उहो बनी हाशिम में जेके बि सादात अचनि था उन्हनि ॾांहुं वेंदो। अधु हिसो यानी खुम्स जा ॿ हिसा थींदा। हिकिड़ो मौला ॾांहुं वेंदो। मौला यानी इमाम ज़माना जेको हिसो वेंदो उहो इमाम ज़माना जे ग़ैबत जे यानी हिन दौर में उन जे लाइ ज़रूरी आहे त इमाम जो नाइब जेको फ़क़ीह आहे, जामिअ शराइत मुज्तहिद आहे ऐं उमूमी मसलियतनि खां आगाह आहे, उनखे उहो हिसो ॾिनो वेंदो। ऐं ॿियो जेको हिसो आहे उहो बनी हाशिम में जेके बि अचनि था सादात उन्हनि खे ॾिनो वेंदो। जीअं यतीम ऐताम यतीम थी विया, मसाकीन मिसकीन थी विया, ऐं अबनाए सबील यानी मुसाफ़िरीन थी विया। इन्हनि टिन्हिनि खे ॾिनो वेंदो। अलबत्ता इन्हनि टिन्ही में जेको शर्त आहे उहो ईमान आहे इन्हनि टिन्ही में, ऐं अदालत हुजणु इन्हनि जे लाइ शर्त न आहे। ऐं मिसकीन जे लाइ इहो शर्त आहे त उहो फ़क़ीर हुजे। फ़क़ीर यानी पूरो साल तमामु जेको बि पूरो साल आहे उन में हुनखे पंहिंजे घर जा अख़राजात उन्हनि खे यानी उन जो साल जो महीनो जेको आहे उन वटि न आहे त पोइ उनखे इहो खुम्स ॾिनो वेंदो। ऐं टियों जेको आहे मुसाफ़िरीन अबनाए सबील यानी मुसाफ़िरीन, उन जे लाइ मुसाफ़िर जे लाइ इहो शर्त आहे त उन जो सफ़र मासियत जो न हुजे। यानी मिसाल तौरु घर खां निकिरे थो नियत करे त मां फलाणी जॻह ते चोरी करण थो वञा, उते वञे थो उनजो माल खुटी थो पवे त उन जे लाइ माना जाइज़ न आहे त उनखे खुम्स ॾिनो। या अहिड़ी तरह ॿियो अहिड़ो को मासियत कमु करणु थो वञे, चोरी करणु थो वञे या अहिड़े क़िस्म सो मुसाफ़िर जे लाइ शर्त आहे त उनजो सफ़र इहो मासियत जो न हुजे। अलबत्ता ॿिए मुल्क में वञे थो या ॿिए ॻोठ में वञे थो, उते अगरि उनखे कर्ज़ु अगरि किथां मिली थो वञे त पोइ कर्ज़ु वठे, पोइ उनखे खुम्स न ॾिनो वेंदो। ऐं कर्ज़ु बि उनखे नथो मिले, उनजो सफ़र बि मासियत वारो न आहे त पोइ इन सूरत में उनखे खुम्स ॾेई सघिजे थो। यानी उन जे लाइ माना फ़क़्र हुजणु, मोहताज हुजणु काफ़ी आहे। हाणे असां चयोसीं त बनी यानी ॿियो जेको खुम्स जो जेको ॿियो हिसो आहे उहो बनी हाशिम आहे। बनी हाशिम में बनी हाशिम मां मुराद इहा आहे त उहो शख़्स जेको जनाब हाशिम अलैहिस्सलाम ॾांहुं मंसूब थिए थो। पोइ जीअं फ़ातिमी सादात थी विया, या अलवी सादात थी विया, या अब्बासी सादात थी विया, या अकीली सादात थी विया। इन्हनि चइनिनि में या इन खां अलावा ॿिया जेके सादात थी विया उन्हनि खे खुम्स ॾेई सघिजे थो। इंशाअल्लाह हीअ जेकी असां नशिस्त में जेके अफ़राद बयानु कयासीं, अञा इन ते ईंदड़ नशिस्त में असां इन्हनि खे वज़ाहत सां बयानु कंदासीं। फ़िलहाल जे लाइ एतिरे जे लाइ वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।